सिंध हुकूमत एक तरफ़ नए माली साल जी बजट तैयार करे रही है। तरक्याती मनसूबन जा ऐलान थी रहा आहिनि। रोडुनि, अस्पतालुनि, स्कूलनि ऐं ॿियनि अवामी मनसूबनि लाइ अरबें रुपया रखण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। पर ॿी तरफ़ जेकॾहिं गुज़िरियल माली साल जी तरक्याती बजट ते नज़र विझिजे त सूरत हाल कुझु ॿी नज़र अचे थी। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि माली साल 2025-26 लाइ मुख़्तलिफ़ खातनि जे तरक्याती रिथाउनि लाइ 438 अरब 11 करोड़ रुपया मुख़्तस कया विया हुआ, पर उन्हनि मां रुगो 305 अरब रुपया ख़र्च थी सघिया आहिनि, जॾहिं त लॻभॻि 133 अरब रुपया ख़र्च न थियण सबबि लेप्स थी वेंदा। इन जो मतिलबु इहो थियो त सिंध हुकूमत पंहिंजी तरक्याती बजट जो तक़रीबन 31% हिसो इस्तेमालु करण में नाकाम वई। हिते इहो सम्झणु ज़रूरी आहे त लेप्स थींदड़ फंड असुल में छा हूंदा आहिनि। जॾहिं हुकूमत कंहिं मनसूबे लाइ बजट में रक़म रखे थी, पर माली साल ख़तमु थियण ताईं उहा रक़म ख़र्च न थी सघे त उहा रक़म वापसि ख़ज़ाने में हली वेंदी आहे, जंहिंखे लेप्स थियणु चयो वेंदो आहे। याने जेके पैसा रोडुनि, अस्पतालुनि, स्कूलनि, पाणी जे मनसूबनि या ॿियनि तरक्याती कमनि लाइ रखिया विया हुआ, उहे अवाम ते ख़र्च थियण बदिरां वापसि हलिया विया। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त आख़िर पैसा मौजूदु हुजण बावजूदि ख़र्च छो न थी सघिया। इन जा केतिरा ई सबब थी सघनि था। मनसूबनि जी मंज़ूरी में देरि, टेंडरनि जा मसइला, ब्यूरोक्रेटिक रुकावटूं, नाक़स मनसूबाबंदी, कम जी सुस्त रफ़्तारी ऐं कुझु हालतुनि में खातनि जी महदूद इंतिज़ामी सलाहियत बि वॾा सबब बणिजनि था। केतिरा ई मनसूबा काग़ज़नि ते त मौजूदु हूंदा आहिनि, पर अमली तौर ते वक़्त ते शुरू नथा थी सघनि, जंहिं सबबि मुख़्तस कयल रक़म इस्तेमालु थियण खां रहिजी वञे थी। जेकॾहिं मुख़्तलिफ़ खातनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वठिजे त आपाशी खातो निस्बतन बहितर नज़र अचे थो। सिंध हुकूमत जे 220 रिथाउनि लाइ हिन खाते खे 45 अरब 27 करोड़ रुपया मिलिया हुआ, जिन मां 42 अरब 69 करोड़ रुपया ख़र्च कया विया। आपाशी खाते खे न रुगो सूबाई हुकूमत पर वफ़ाक़ ऐं आलमी मालियाती इदारनि खां बि फंडिंग मिलंदी रहे थी। तंहिं करे हिन शोबे में ख़र्च जो तनासुब ॿियनि केतिरनि ई खातनि खां वधीक रहियो। वर्क्स एंड सर्विस खाते जूं बि 620 खां वधीक रिथाऊं हुयूं, जिन लाइ 74 अरब 40 करोड़ रुपया रखिया विया। उन्हनि मां 71 अरब खां वधीक जारी थिया ऐं लॻभॻि 69 अरब रुपया ख़र्च थिया। ही खातो बि मजमूई तौर ते पंहिंजनि फंडनि जो वॾो हिसो इस्तेमालु करण में कामयाबु रहियो। पर कुझु अहम समाजी शोबनि जी सूरत हाल एतिरी इत्मिनान बख़्श न रही। सिहत खाते लाइ 25 अरब 58 करोड़ रुपया रखिया विया हुआ, जिन मां रुगो 10 अरब रुपया ख़र्च थी सघिया, याने अधु खां बि घटि रक़म इस्तेमालु थी। इहो उन वक़्तु थियो आहे जॾहिं सिंध जे केतिरनि ई इस्पतालनि खे बुनियादी सहूलतुनि, जदीद तिबी सामान ऐं बहितर इंफ्रास्ट्रक्चर जी ज़रूरत आहे। तालीम खाते लाइ 17 अरब 86 करोड़ रुपया रखिया विया, जिन मां 13 अरब 40 करोड़ जारी थिया, पर ख़र्च रुगो 12 अरब 41 करोड़ रुपया थी सघिया। जॾहिं त सूबे में हज़ारे स्कूल अञा बि इमारतुनि, फर्नीचर, पाणी ऐं ॿियनि बुनियादी सहूलतुनि जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अवाम सां सभ खां वधीक लह विचड़ वारे इदारे मकानी खाते जी सूरत हाल बि ख़ासि ध्यानु तलब आहे। हिन खाते जे 756 रिथाउनि लाइ 85 अरब 72 करोड़ रुपया रखिया विया। 69 अरब 48 करोड़ जारी थिया, पर ख़र्च रुगो 52 अरब रुपया थी सघिया। ही उहो शोबो आहे जेको सिधो सौ शहरनि ऐं ॻोठनि में सफ़ाई, नेकाले आब, रोडनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलतुनि सां लाॻापियल आहे। पुलिस खाते लाइ 10 अरब 48 करोड़ रुपया मुख़्तस कया विया हुआ, पर रुगो 3 अरब 27 करोड़ ख़र्च थी सघिया। तवानाई खाते लाइ 14 अरब रुपया रखिया विया, जिन मां रुगो 8 अरब ख़र्च थिया। जॾहिं त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जी 293 रिथाउनि लाइ 24 अरब 85 करोड़ 65 लख रुपया रखिया विया, पर ख़र्च रुगो 17 अरब 11 करोड़ रुपया थी सघिया। इन खां बि वधीक हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त सरकारी अंगनि अखरनि मूजिबि सिंध हुकूमत जे 49 खातनि मां 11 अहिड़ा हुआ जिन तरक्याती बजट जे इस्तेमाल में इंतिहाई ख़राब कारकर्दगी ॾेखारी। उन्हनि मां 5 खातनि खे फंड जारी थियण बावजूदि पंहिंजी तरक्याती बजट जो रुगो 2 खां 5% ख़र्च करण में कामयाबी मिले। कुझु तरक्याती डिवीज़ननि लाइ त अहिड़ी सूरत हाल साम्हूं आई जो रखियल रक़म मां 1 रुपयो बि जारी न थी सघियो। ही सभु अंग अखर हिकु अहम सवाल पैदा कनि था। जेकॾहिं गुज़िरियल साल जा 133 अरब रुपया ख़र्च न थी सघिया, त पोइ हर साल तरक्याती बजट में वाध ऐं नवनि मनसूबनि जे ऐलाननि जो हक़ीक़ी फ़ाइदो अवाम ताईं कीअं पहुचंदो? छा मसइलो फंडनि जी खोट जो आहे या वरी उन्हनि खे ख़र्च करण जी सलाहियत जो? हक़ीक़त इहा आहे त तरक़ी रुगो बजट में अंग वधाइण सां न ईंदी आहे। तरक़ी
तॾहिं ईंदी आहे जॾहिं मुख़्तस कयल रक़म वक़्त ते ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां अवामी मनसूबनि ते ख़र्च थिए। जॾहिं रोड ठहनि, इस्पतालूं फ़ाल थियनि, स्कूल बहितर थियनि, पाणी जा मनसूबा मुकमिल थियनि ऐं माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा मिलनि। जेकॾहिं अरबें रुपया हर साल लेप्स थींदा रहंदा त पोइ बजट किताबनि में त तरक़ी नज़र ईंदी, पर ज़मीन ते अवाम खे इन जो असरु महसूसु न थींदो। सिंध हुकूमत लाइ असुलु चैलेंज हाणे नई बजट ठाहिणु न, पर पुराणनि ऐं नयुनि तरक़ियाती रिथाउनि ते मौसर अमल दरामद यकीनी बणाइणु आहे। छो त तरक़ियाती बजट जी कामयाबी जो अंदाज़ो मुख़्तस कयल रक़म मां न, पर ख़र्च थियल रक़म जे नतीजनि मां लॻायो वेंदो आहे।